शहदादकोट वेझो ॻोठ जानवन खोखर में नांग कखियल ॿिनि औरतुनि मुसमात बाबरा ज़ाल माशूक खोखर ऐं हनीफा धीअ खादिम जमाली खे तालके अस्पताल आंदो वियो, जिते नांग खां बचाव जी वैक्सीन मौजूद न हुअण करे औरतुनि जी हालत ख़राब थी वई। वारसनि पारां अस्पताल इंतजाम आख़िर में एहतजाजी मुज़ाहिरो करे मुख्य दरवाज़े आॾो धरणो हंयो हो। धरणे में पीटीआई औरत अॻवान नाहिद खावड़ बि कारकुन समेत पहुची वई। संदसि चवण हो त तालके अस्पताल में नांग कखण जी वैक्सीन न हुजण ऐं मरीज़नि खे अहिड़ी रीति लावारिस करे छॾे ॾियणु निहायत अफ़सोसजोॻो अमल आहे, जंहिंजी उहे मज़म्मत कनि था। हे ग़रीबनि जे लाइ अस्पताल आहे, ग़रीबनि जे लाइ दवायूं आहिनि, उहे दवायूं हे खपाइनि था पिया ऐं ग़रीब खे जेको चवनि था त दवा कोन्हे, कुबे में दवा पई आहे, कुबे में दवा आहे नंढड़े हिकिड़े तालके में, बाक़ी शहदादकोट में दवा कोन्हे का। इहो बिल्कुलु बेवाजिबी था कनि पिया ऐं ग़लति कनि था बयानी। इन मौक़े ते मुतासिर औरतुनि जे वारसनि मशहूर खोखर खादिम जमाली साबिर अली खोखर मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी मुतासिर मरीज़ औरतुनि खे नांग जे बचाव जी वैक्सीन मुहैया करे ज़िंदगी बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk